मुझी खोपड़ी शैतान जी झोपड़ी आए। मुझे शैतानी किताब जो वर्क तो बुधाए त तमाम हिन जी खूबसूरत छोकरी के अगवा करे अडे ते खणी अचो। बाकी डॉक्टर के मां पानी मो देंदस। वनो हाणे ईंदो मज़ो जो त मुझी खोपड़ी शैतान जी झोपड़ी आए। शैतान जी झोपड़ी। रेशम मोहब्बत एक गुल है, पर आजकल जा मानू मोहब्बत के मतलब जो नाम सरींदा आहिनि। जै इंसान वट मोहब्बत ना ही उन इंसान वट जण कुछ भी ना ही। अमजद मुखे हले छो डप तो महसूस थे। मुखे लगे तो तुझे मुझे प्यार जे विच में को वडो तूफान अचण वारो आहे। अमजद लगे तो तू मुका परे वञण वारो आहीं। इहो तुझो वहम आहे रेशम। असी प्रीत जे पंध जा पांधीड़ा आहियूं ऐं मोहब्बत जी मंज़िल माणण जो तस्वुर असां जे अखियुनि में आया आहे। जेकॾहिं को तूफान असां जे चाह जे मेड़ खे उॾारण जी कोशिश कंदो त मां मोहब्बत जो मींहुं थी उन मोहब्बत जे मेड़ खे अञा बि मज़बूत बनाईंदुसि। अमजद तो खबर आहे मां तुझो नालो पंहिंजे हथ ते लिखाए छॾियो आहे। जेसी ताईं इनखे 100 दफ़ा चुमां त पोइ एॾे बि सुख सां वधंदो वेंदो आहे। तारा जोड़ा तो रोज न पाम मत्ता के वणी न बनी। मत्ता के वणी न बनी। तारा जोड़ा तो रोज न पाम मत्ता के वणी न बनी। मत्ता के वणी न बनी। कारो तिलक नजर का लगा। कारो तिलक नजर का लगा। मत्ता के वणी न बनी। मत्ता के वणी न बनी। कारा जोड़ा तो रोज न पा मत्ता के वणी न बनी। मत्ता के वणी न बनी। हर महफिल में तुझो जिक्र आ। 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 एडो पाण पीरी न सजा। एडो पाण पीरी न सजा। मत्ता के वणी न बनी। मत्ता के वणी न बनी। कारा जोड़ा तो रोज न पा मत्ता के वणी न बनी। मत्ता के वणी न बनी। सूह मिली थई सरसों साई। सूह मिली थई सरसों साई। इहे अखड़ियूं न कंहिं सां मिला। इहे अखड़ियूं न कंहिं सां मिला। मत्ता के वणी न बनी। मत्ता के वणी न बनी। कारा जोड़ा तो रोज न पा मत्ता के वणी न बनी। मत्ता के वणी न बनी। अमजद तू बाबा सां पंहिंजी शादी जी ॻाल्हि कर न। तू ॻाल्हाए न अमजद बाबा सां। ठीक है मां हाणे चाचे अंकल सां हाणे शादी जी पंहिंजी ॻाल्हि कयां थो। हाणे त ख़ुशि। अमजद कसम सां तू जो कुछ भी आई कसम सां कमाल जी शइ आई। तुझे ॻाल्हाइण में एॾो त मिठास आहे जेको माखी ऐं खंड में बि न आहे।
तू अमृत जो हू जाम आई जेके पीअण सां कदा नथी अचे। बस 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 मुंहिंजे शान में एॾा कसीदा बि न पढ़ किथे चरी थी न वञी। चरी चरी त कॾहिं जी थी वई आहियां। उठाए दर्द सीने में जिसकी दवा तुम हो, क़यामत का डर ना होता तो कह देती खुदा तुम हो। एड़ी चरी बि न थी किथे शहर जे गीटन में रुलंदी न वते। उफ रेशम मूंखे तो ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में उलझाए छॾियो। मूंखे अॼु सखर वञणो आहे। सखर वेंदे भला ही त ॿुधा मुंहिंजे लाइ छा वतियूं ईंदे? तुंहिंजे लाइ पंहिंजी शादी जे लाइ लाउन जो ॻाढ़ो वॻो आणींदुमि। ठीकु आहे मां हाणे हलां थो। चाचा जन पुछनि तन खे ॿुधाए छॾिजांइ मां 2-3 ॾींहंनि ताईं वापसि ईंदुसि। ठीकु आहे ओके ठीक है। अल्लाह गरीब बंदी सुनता मैं काले वगे चाहिए तो कोनी। अरे क्या प्यार के नहीं ओ गाल सुन हेड़ा कम है तैं जे हाँ करें तो आखें भली मैं करें के सवाल नहीं कीता सारे गवाहन। इस तरह की गला मुझे मत न खा। सिंधी में समझा छा तो चाहिए। सिंधी उन में को आया तो मासी ता लावा ना मैं खड़ी की जुड़ जल सिंधी लावाई लड़काने खड़ी है कार पई जीत पवनी छा तो चाहिए मोआ गाल बुध ओ मांजो भी है कागो मांजो भी कुछ सोचो बलाने गाल बुध मनी पानी भरया मुके उन लगी है डाडी मांजे वारते पानी भरया उन लगी भैया। अरे बुध ओए जी बाहर रसिया केरा वा बेलती वजे हिक क्या ब्याह ओसी ब्याह खरा तलदी पई है। अरे वने तो अचा काडे फिरे तो मैं देखा आया केड़ा है वो वन न मुके काडे दिसेंदो देखन दिशा भी न देखूं चरन सा पालो भाई जीवायो ओ मैडम साहबा देख से हां ठर पो सही अल्लाह चा तो चाहिए अल्लाह के रही है पूछ चाहिए अंदा कि मैं को अपना साहब नाल मिलना है हुन तेरे को होवे तो मैं दसा आगे साहब नाल मिलना सर करा मैं सुनान तो मैं कोनी अल्लाह सर करे सर करा मेरे बारे बर रहा है अल्लाहु अकबर। देखिए मगर बम बम फाड़े कम लागत ही। अस्सलाम वालेकुम मोहतरमा। वालेकुम सलाम। वो बापारो तो भाई कैसा मिल रहा है? आई एम वेरी सॉरी मुखे अंकल शहजाद से मिलना है। न जान न पहचान वडी गाला चलो ठीक आता वेव बाबा की सर्दी क्या वेव वेव शुक्र है जो ही घर तो गोले वर्तुम लगे थो तो ही खूबसूरत रानी रेशमी होंदी। अस्सलाम वालेकुम अंकल। वालेकुम सलाम। चो नौजवान तू केर आहे? अमी अंकल शहजाद आयो जी मां शहजाद आया। अंकल अंकल आज का 10 साल पहिरियां जॾहिं अमी लाहौर में रहंदा हुयो त उते अवां को करीबी दोस्त रहंदो हो जंहिंजे खानदान सुमाइत कार एक्सीडेंट में मौत थी ऐं उनके पुट सां रेशम नाले अवां जी धी जो मंगणो भी थियल हो। हा भला मां उन भाइरनि जहिड़े दोस्त खे कीअं थो विसारे सघां। अॼु ॾींहं ताईं उनजी मौत जो मंज़र मां न आहियां विसारे सघियो पर इन्हनि ॻाल्हियुनि जी तोखे ॼाण कंहिं ॾिनी? अंकल अंकल अवां जो उन महरूम दोस्त सेठ अकबर जो पुट। छा अकबर जो पुट आहे? हाँ अंकल हाँ अंकल मां भी बाबा सां गॾु पर मौत मुझे बन मासूम भेनन बाबा ऐं अमर के मुखां जुदा करे वई तीन थी वई पर जॾहिं मूंखे ख़बर पई मुंहिंजी मंगणी अवां जी धी सां बचपन में थियल आहे सो अवां खे ॻोल्हींदे हिते पहुतुसि। तुझी अमानत अॼु भी मां वटि महफ़ूज़ आहे पुट।
तू अंदर हली आराम कर। छा कयां सफ़ा सोच में विझी छॾियो। हिकु त हू पगमट यार जो पुट भी मोटी आयो। धी जी अखियुनि में भी अमजद जी ख़्वाब आहिनि। छा कयां रब जी ज़ात पाक मूंखे हौसलो ॾे त मां पंहिंजी धीअ जी अखियुनि में ॻोढ़ा बि न ॾिसां, पर मां उनजे सुर्ख जोड़ो ॾिसणु चाहियां थो। रब जी ज़ात पाक मूंखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाइजांइ जीअं मां पंहिंजी ज़बान खे पाणी ॾेई सघां।